वञी हुन खां तूं पुछ उहो छा चवई थो। वञी हुन खां तूं पुछ उहो छा चवई थो। का सुठी थो ॾियई या दिमाग़ ख़राब करई थो। सुठी सलाह थो ॾियई या ख़राब करई थो। वञी हुन खां तूं पुछ उहो छा चवई थो। वञी हुन खां तूं पुछ उहो छा चवई थो। वञी हुन खां तूं पुछ उहो छा चवई थो। का सुठी थो ॾियई या ख़राब करई थो। सलाह सुठी थो ॾियई या ख़राब करई थो। वञी हुन खां तूं पुछ उहो छा चवई थो। वञी हुन खां तूं पुछ उहो छा चवई थो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? ठीकु आहियो? उमेद हूंदी सभु दोस्त ठीकु ठाक हूंदा हुआ, जिथे बि हूंदा हुआ ख़ुशि ऐं आबाद हूंदा हुआ। दोस्तों मुंहिंजो इहो सॉन्ग बि अचे पियो, इहो बि मां थाल सेट कयो आहे, ठाहियो आहे। ऐं मुंहिंजी दिलि चाहियो त यूट्यूब ते दोस्तनि खे ॿुधायां। ऐं हीअ जेको मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे, हिन ते फ्रेश कमु थींदो। ट्रैक जा जेके मुंहिंजा गाना ईंदा, सॉन्ग ईंदा, ऐं जेका मुंहिंजा म्यूज़िक ते सॉन्ग ईंदा, उहे जेके ईंदा मुंहिंजे कंपनी चैनल ते ईंदा। ऐं जेके मुंहिंजी आवाज़ में फ्रेश जेको कमु हूंदो उहो हिन ते ईंदो। वफ़ा यासिर ऑफिशियल चैनल, हिन खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, फॉलो कयो, जीअं त नई अचण वारी नोटिफिकेशन तव्हां दोस्तनि ताईं पुॼी सघे। त दोस्तों उमेद हूंदी सभु दोस्त ख़ुशबाश हूंदा हुआ, जिथे बि हूंदा हुआ ख़ुशि ऐं आबाद हूंदा हुआ। दोस्तों जिथे बि हुजो, ख़ुशि ऐं आबाद हुजो। मुंहिंजूं दुआऊं हमेशह तव्हां सां गॾु आहिनि। ऐं मां हमेशह पंहिंजे चाहींदड़नि खे, पंहिंजे परस्तारनि खे, जेके बि मुंहिंजी वीडियो बाद में ॾिसंदा, हाणे ॾिसंदा, उन्हनि खे मुंहिंजी दिलि सां इहा ई दुआ हूंदी आहे त अलाह साईं उन्हनि खे ख़ुशि रखे, उन्हनि खे आबाद करे, ऐं उन्हनि खे हमेशह जिथे बि हुजनि मुस्कुराईंदा रहनि, खिलंदा रहनि, पंहिंजे कमनि कारनि सां, यारनि दोस्तनि सां, जिथे बि हुजनि ख़ुशि ऐं आबाद हुजनि। दोस्तों कमेंट में ॿुधाइजो, ऐं चैनल खे सब्सक्राइब कजो, लाइक कजो, फॉलो कजो, शेयर कजो। ऐं कमेंट में ॿुधाइजो तव्हां किथां किथां मुंहिंजी वीडियो ॾिसो पिया यूट्यूब जी। ऐं इहे सॉन्ग मुंहिंजा तव्हांखे कीअं पिया लॻनि, वणनि था नथा वणनि। वरी के ॿिए तरीक़े जा सॉन्ग ठाहींदासीं। दोस्तों उमेद हूंदी त मुंहिंजा सॉन्ग तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदा ऐं ज़रूरु तव्हांखे वणंदा। ऐं दोस्तों ॿियो ॿुधायो कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? उमेद हूंदी सभु दोस्त जिथे बि हूंदा हुआ ख़ुशि ऐं आबाद हूंदा। मिलंदासीं नई वीडियो में। दोस्तों इहा हुई मुंहिंजी अॼु जी वीडियो। अस्सलाम वालेकुम।